अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾावां संझा सैयद। आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। कराची में हद के खिलाफ केस में अदालत। कराची में हद के खिलाफ केस में अदालती हुक्म ते वडो वज़ीर सैयद मुराद अली शाह सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में पेश। चीफ जस्टिस गुलजार अहमद तरफ़ा रिपोर्ट पेश न थियण ते कावड़ जो इज़हार। चीफ जस्टिस पुछाणो कयो आहे त कराची जी बहितरी ऐं असल सूरत में बहाली लाइ कहिड़ा क़दम खंया अथव। सॼो शहर ॻोठ में तब्दील थी वियो आहे। न रस्ता आहिनि, न पाणी, न पार्क ऐं न ई को मैदान आहे। अदालत जेको हुक्म ॾिनो आहे उन ते को बि अमल थींदे नज़र नथो अचे। वॾे वज़ीर रिपोर्ट पेश करण लाइ 2 हफ़्तनि जी मोहलत घुरे वरिती। अदालत वॾे वज़ीर खे रिपोर्ट पेश करण लाइ 1 महीने जी मोहलत ॾेई छॾी। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री बेरा टाउन के मुकम्मल तौर नओं शहर बणाए छॾियो। छा तव्हां बेरा टाउन ॾिठो आहे? सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में गैरकानूनी कब्ज़नि वारे केस में ॿुधणी दौरान सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे डीजी खां पुछाणो। चीफ जस्टिस गुलजार अहमद डीजीएसपी सीए सां मुखातिब थींदे चयो त तव्हां बेरा टाउन में केतिरनि घरनि जी इजाज़त वरिती हुई। हाणे त बेरा टाउन सां गॾु डीएचए सिटी बि ठही रहियो आहे। बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी सां गॾु सॼी माफ़िया मुलियल आहे। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री ॿाहिरां स्टील मिल जे बरतरफ़ मुलाज़िमनि जो एहतजाज। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह एहतजाज कंदड़ स्टील मिल जे बरतरफ़ मुलाज़िमनि वटि पहुची वियो। सरापा एहतजाज में मुलाज़िमनि तरफ़ां सिंध हुकूमत के किरदार अदा करण जो मुतालबो। वॾे वज़ीर पारां मुलाज़िमनि खे भरपूर सहकार करण जी ख़ातिरी ऐं वफ़ाक़ जे हिकतरफ़े फ़ैसिले जी मज़म्मत। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त स्टील मिल ते वफ़ाक़ ऐं सिंध सरकार खां अॻु पौरियतुनि जो हक़ आहे। डपु आहे त स्टील मिल मुलाज़िमनि खे नेकाली ॾेई ज़मीन ते कब्ज़ो कयो वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत स्टील मिल सिंध सरकार खे ॾे असां पाण हलाईंदासीं।